लीडर टीवी ॾिसंदड़नि खे समूरनि दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। अॼु असां हिते आर्ट्स काउंसिल में वेठा आहियूं। आर्ट्स काउंसिल में 24 आलमी उर्दू कॉन्फ्रेंस जो अॼु टियों ॾींहुं आहे। उन मौक़े ते कई सिंधी जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ फंक्शननि में उन में शरीक बि रहिया आहिनि, उनजो हिसो बि रहिया आहिनि ऐं कई हंधनि ते हुननि पंहिंजो शयुनि खे माण्हुनि खे उन्हनि सां बहस कंदे मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ॾिसंदे किताबनि जा स्टॉल उन्हनि खे कंदे उहो सॼो कयो आहे। अॼु ही जेके बि दोस्त आहिनि असां इहा सभिनी जी गॾियल सलाह आहे। उन में मूंसां मुजाहिद हुसैन सैयद जेको आहे उहो बि गॾु आहे, इलियास अब्बासी बि गॾु आहे ऐं जर्मनी मां असांजो आयो आहे दोस्त साजिद हुसैन भुट्टो साहब ऐं जनाब गुलज़ार वसाण वेठो आहे। होॾा सखरम मुमताज़ बुखारी साहब वेठो आहे त असुल पाट शहर जो पर अॼुकल्ह रहे कराची शहर जे बदर कमर्शियल वारे इलाइक़े में थो। असांजो दोस्त फैज़ सिद्दीकी ऐं जनाब रफ़ीक मंगी साहब जेको आहे डेवलपमेंट सेक्टर सां आहे, उहो बि हिते मौजूदु आहे, कराची में रहंदड़ आहे। महराण यूनिवर्सिटी में पढ़ाए थो जनाब राशिद मेमण साहब ऐं महराण यूनिवर्सिटी में पढ़ाए तयारी करे सभु कमु करण खां पोइ हाणे थर फाउंडेशन ऐं एंग्रो वारनि सां गॾु आहे असांजो दोस्त नसीर मेमण। सभ खां अवल मां सोचियो पिए त हीअ हिकिड़ी अहिड़ी कचहरी कजे जेका 5-7 मिंटनि में पूरी बि थिए ऐं असां में हिकिड़ी आदत बि पए त भला थोरी ॻाल्हि में वॾी ॻाल्हि असां करे सघूं था या न। मिसाल हिकिड़ो सुवालु हीअ आहे त असांजे ज़हन में फौरी तौर ते सिंध जे लाइ पहिरियों ख़्यालु कहिड़ो थो अचे? मुजाहिद हुसैन सैयद। वॾी महिरबानी डॉक्टर साहब। सिंध जे लाइ जॾहिं सिंध जो नालो अचे थो त ख़्याल घणा था अचनि, पर सभ खां पहिरियों ख़्यालु असांखे अचे थो सिंध ईअं छो आहे। जॾहिं दुनिया हिकिड़े पासे आहे ऐं सिंध में उहे शयूं छो न पियूं थियनि जेको दुनिया में थियनि पियूं। पर जॾहिं पाण ते नज़र फेरायूं त असां 2-3 शयुनि जे ग़लतफ़हमियुनि में मुब्तला माण्हू आहियूं, हिकिड़ी मुब्तला क़ौम आहियूं। असां में हिकिड़ी अहसास कमतरी वारो रोमांस तमामु घणो आहे त असां सभिनि खां शायदि के पहुते आहियूं, पर ईअं बि कोन्हे को। ऐं ॿियो वरी हिकिड़ो असां इहो आहे कॉन्सेप्ट त असां दुनिया में सभ खां वॾा असां ई आहियूं। तारीख़ी तौर ते बि, सकाफ़ती तौर ते बि, ॿोली जे हवाले सां बि, हर शइ जे हवाले सां सभु कुझु वॾो कुझु असां वटि ई आहे। त इहे ॿई अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांखे न अॻिते वधणु ॾियनि थियूं, न उन रोमांस मां निकिरणु ॾियनि थियूं, न वरी असांखे हक़ीक़त पसंदि थियणु ॾियनि थियूं। त असांखे हक़ीक़त पसंदि थियणो पवंदो सभ खां पहिरीं। जेकॾहिं हक़ीक़त पसंदि थियासीं त सिंध जा जेके बि मसइला आहिनि मां सम्झां थो उन मां अधु मसइला हूअं ई ख़तमु थी वेंदा हलिया। बाक़ी जेके शयूं आहिनि जिन खे ठीकु करण जी ज़रूरत आहे त असांखे हर शोबे में हर माण्हूअ जो पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। हिकिड़ो माण्हू हर शोबे में जॾहिं घिरे थो पोइ उहो विरहाइजी थो वञे, कमु नथो करे सघे। जीअं हाणे नसीर साहिबु जेको कमु करे पियो डेवलपमेंट साइड ते, इहो ज़बरदस्त कमु आहे। इहो हिकिड़ो माण्हू आहे, हिकिड़ो फोकस्ड रखियो वेठो आहे। या मुमताज़ बुखारी करे पियो अदब वारे पासे ते आहे, तव्हां कयो पियो आहे सहाफ़त वारे पासे या सियासत वारे पासे ते, हिकिड़ो ज़बरदस्त पासो आहे। असां जेकॾहिं सयाहत में कमु करणु चाहियूं पिया ऐं कयूं था पिया त उनखे फोकस रखूं त मुंहिंजे ख़्याल में सिंध जा इलाही मसइला हल थी वेंदा। वॾी महिरबानी। सो इहे 2-3 मिंटनि जूं गुज़ारिशात तव्हांखे मूं ॿुधायूं, पर वधीक हिन ते डिबेट कचहरी थी सघे थी, पर हाणे वक़्तु घटि आहे ऐं सुवाल तव्हां कयो आहे त मुख़्तसिर लफ़्ज़नि में सिंध जो पहिरियों बुनियादी मसइलो या कहिड़ी शइ आहे उहा ॿुधाई वञे। मूं पंहिंजो पेश कयूं हाणे ऐं इलियास अब्बासी साहिबु अचनि उहो पंहिंजे तरफ़ां ॿुधाए कुझु। वॾी महिरबानी डॉक्टर साहिबु। जीअं त मां पाण हिकिड़ो शागिर्दु आहियां ला जो, ऐं जॾहिं मां कराची में आयुसि त मां हिकिड़ो शागिर्दनि जो मसइलो ई माना जेको आहे फेस कयुमि ऐं ॾिठुमि त हिते जेके असांजा शागिर्द अचनि पिया या शागिर्दियाणियूं अचनि पियूं त वॾो मसइलो असांजो कराची में हिकिड़ो रहाइश जो मसइलो हुयो। त मूंखां जेको थी सघियो मां कराची में 6 हॉस्टल क़ाइमु कयूं। अॼु मूं वटि तक़रीबन 650 शागिर्द जेके रहनि पिया। सही आहे। हाणे मेन हिन जो सुवालु जेको हुयो त माना मसइलो ऐं मसइले जो हल। त वॾो मसइलो जेको असांखे फेस आयो उहो त तइलीमी इदारनि में हॉस्टल जो आयो। त असां पंहिंजे बिहाफ ते हिकिड़ो क़दम खयों आहे ऐं उहा हॉस्टल क़ाइमु कयूं आहिनि। महिरबानी। सर वॾी महिरबानी। तक़रीबन 2017 में मां हीउ स्टेप वरितो ऐं 2017 में मां पहिरीं हॉस्टल गिजरी में क़ाइमु कई। उनखां बाद में स्टेप बाई स्टेप मां गुलिस्तान जौहर में वियुसि, गुलशन इक़बाल में वियुमि, शारा फिसल ते। हिन वक़्तु टोटल 6 हॉस्टल आहिनि, 3 फीमेल 3 जेको आहे मेल जूं जेको आहे। तक़रीबन 650 टोटल ॿार मूं वटि रहनि पिया, जंहिंमें 50% रेशो गर्ल्स जो आहे, 50% मेल जो आहे। हाणे हिन सां ई पंहिंजो भाउ साजिद भुट्टो जेको आहे जर्मनी खां आयल आहिनि, भाउ वधीक ॻाल्हाईंदा आहिनि। वॾी महिरबानी इलियास भाउ। हूं त सिंध जे लाइ खोड़ सारा जेके आहिनि मसइला दरपेश आहिनि। जीअं ॾिठो वञे त क़ानूनी हिसाब सां बि ऐं जेको आहे इकोनॉमिकली तालीमी हिसाब सां बि
डिजिटल मार्केटिंग सां तालुक़ु रखंदड़ ऐं पाण रखां पियो उन प्रोफेशन सां त ऐं उन बारे में सिंध लाइ इहा सजेशन ॾींदुसि त दुनिया जिते ग्लोबलाइज़ थिए पई, दुनिया जिते पंहिंजूं सोचूं ऐं पंहिंजा जेके आहिनि ख़्यालात मटासटा करे पई, उन जॻह ते सिंध जा माण्हू महरूम आहिनि उन्हनि सां पंहिंजा ख़्यालात एक्सचेंज करण में। हाणे जीअं दुनिया ई कॉमर्स ते ऐं जेको आहे तालीमी निज़ाम जो बि हिकिड़ो ग्लोबल स्टैंडर्ड थी चुको आहे, सभु जेको आहे यकसां क़िस्म जी तालीम हासिलु कनि था पिया ऐं हिकिड़ो खोड़ सारा अहिड़ा प्लेटफॉर्म आहिनि जिते पोइते पियल जेके माण्हू आहिनि उहे बि हिकिड़े प्लेटफॉर्म ते इकोनॉमिकल तौर ते रेवेन्यू वग़ैरह जनरेट कनि था। ईअं छो न असां जेको आहे सिंध जे माण्हुनि खे अहिड़ा जेके आहिनि मौक़ा ॾियूं जंहिंसां उहे पंहिंजो मुआशी हालात खे ऐं तालीम खे ऐं पंहिंजो पाण खे दुनिया जे साम्हूं इंट्रोड्यूस कराए सघनि ऐं पंहिंजा ख़्यालात जेके आहिनि उन्हनि सां मटासटा कनि। सो ऐं जेको आहे गुलज़ार अहमद साहब खे हैंड ओवर कंदुसि माइक ऐं पंहिंजा ख़्यालात। लीडर टीवी जे थोरा जंहिं असांखे मौक़ो ॾिनो त असां पंहिंजा ख़्यालात पेश करे सघूं। मुंहिंजे ख़्याल में सभ खां बुनियादी मसइलो जेको अॼु बि सिंध जो आहे उहो तालीम जो आहे ऐं तालीम में प्राइमरी तालीम जो तमामु बुरो हाल ऐं उन में क्वालिटी जो मसइलो बि आहे, पर जेको इम्बैलेंस आहे प्राइमरी एजुकेशन ऐं सेकेंडरी एजुकेशन जे विच में जेको तादाद आहे उहो इलाही घणो गैप आहे ऐं अलार्मिंग आहे। मिसाल तौरु 46 या 47,000 स्कूल क्लेम कनि था सिंध गवर्नमेंट असांजा आहिनि, उन में क्लोज़ केतिरा आहिनि उनखे छॾे करे जेतिरा बि आहिनि उन में सिर्फ़ु 2400 स्कूल अहिड़ा आहिनि जेके तव्हांजा मिडिल स्कूल ऐं हाई स्कूल आहिनि। त प्राइमरी पास 5 क्लास पास करण खां पोइ जेके ॿार आहिनि उन्हनि खे हाई स्कूल ताईं मिडिल स्कूल ताईं पहुचण जो को रस्तो ई कोन्हे, को इंतिहाई ॾुखियो अमल आहे इहो, डिस्टेंस आहे, परे परे स्कूल आहिनि। सो उहो बुनियादी शइ आहे ऐं तालीम ई अहिड़ी शइ आहे जेका बुनियादी सिंध जे समाज जे स्ट्रक्चर में तब्दीली आंदी बि आहे ऐं आणे सघे थी। सो उन ते कमु करण जी ज़रूरत आहे ऐं ऑलरेडी इदारा कनि था, पर अञा शदीद तरह सां उनखे इन्वेस्ट करण जी ज़रूरत आहे। गवर्नमेंट्स खे बि, प्राइवेट इदारनि खे बि, सिविल सोसाइटी खे बि टाइम ॾियण जी ज़रूरत आहे। हाणे मां मुमताज़ बुखारी साहब खे गुज़ारिश कंदुसि पंहिंजे लीडर टीवी जी महिरबानी जो मौक़ो ॾिनई त थोरनि ई लफ़्ज़नि में कुझु ॻाल्हाइजे। हाणे बुनियादी तौर ते जेको सिंध जो मसइलो आहे उहो गवर्नेंस आहे। जेसिताईं गवर्नेंस बहितर न थींदी इहे सभु शयूं ईअं ई ख़राबु रहंदियूं ऐं गवर्नेंस ख़राबु हुजण जो सबबु जेकी पॉलिटिकल डायलेमा आहे सिंध जी उहा बहितर न थियण आहे। त असां साॻियुनि पार्टियुनि खे ॻिची जो हार बणाए जेको लड़कायो था अचूं ऐं उन्हनि महिरबानी करे असां सां अहिड़ी जुठ कई आहे, अहिड़ी करप्शन ऐं उन्हनि में एॾी इंडक्शन थी चुकी आहे जो उन्हनि जी आदत बणिजी वई आहे, बल्कि बीमारी बणिजी वई आहे। सो जेसिताईं इहा गवर्नेंस में ई सभु करप्शन या ॿिया मामला हुजनि या डेवलपमेंट सेक्टर जी या तालीम जी जेके बि शयूं थियनि थियूं उहो सभु थियनि थियूं गवर्नेंस ऐं गवर्नेंस मामिलो आहे सॼो पॉलिटिकल। जेसिताईं असां पॉलिटिकली पाण खे स्ट्रॉंग न कंदासूं ऐं जेके हचाऊं असांखे ॻिचीअ में हार वांगुरु पयल आहिनि उन्हनि मां जान न छॾाईंदासूं तेसिताईं या उन्हनि में असां बहितर सुधार आणण लाइ अहिड़ी नई जेको क़यादत खे उन्हनि जे विच में, पर उहे जमहूरी पार्टी हूंदे बि पाण जमहूरी थियणु नथियूं चाहिनि। सो हीउ ॾाढो ॾुखियो अमल आहे, पर यकीनन इहो बहितर थी सघे थो। फैज़ सिद्दीकी साहब। महिरबानी लीडर टीवी ऐं महिरबानी डॉक्टर अयूब शेख। मां सम्झां थो जेका साईं ॻाल्हि कई गवर्नेंस जी, इहो बिल्कुलु इशू आहे। असां वटि गवर्नेंस जा इशूज़ रहिया आहिनि, पर मां ॿियो हिकिड़ो मिसाल ॾींदुसि त इंडिविजुअली असां जिथे जिथे वेठा आहियूं असां कहिड़ो रोल प्ले करे सघूं था। केतिरा ई मिसाल आहिनि मौजूदु आहिनि जेके उते इदारनि में वेठा उन्हनि बहितरी आंदी। गम्बट इंस्टीट्यूट जो मिसाल ॾेई सघां थो मां, ऐं अहिड़ा ॿिया केतिरा मिसाल मां हरू भरू कंहिंजो नालो बि खणणु कोन चाहींदुसि छो चवंदा भाई फलाणे जो फेवर थो करे। सो इंडिविजुअली असांखे हा उन जो, पर उनखां अलावा जेके मूं ॿिया चया, हा रहीम बख्श भट्टी साहब, बिल्कुलु इहे ई त मिसाल आहिनि त इंडिविजुअली जेके असांजा जेके रेस्पॉन्सिबल माण्हू आहिनि, जेके उन्हनि हंधनि ते वेठा आहिनि, इदारनि में वेठा आहिनि, उहे पंहिंजो रोल प्ले कनि। पोइ जेकॾहिं उहो टीचर आहे त उहो पढ़ाए। मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां, नसीर मेमणीअ सां गॾु पढ़िया आहियूं। नसीर जो वालिद मोहतरम असांजो उस्तादु हुयो।
साल जा 365 ॾींहं जंहिंमां मोकल कढो ज़िमेवारी जेकॾहिं थींदी, हिकिड़े ॾींहुं साईं पंहिंजे कंहिं सरकारी कम सां दादूअ वियो ऐं असां ॾाढो ख़ुशि थियासीं साईं न आयो। इहो पंहिंजी अखियुनि सां असां ॾिठो। हाणे अहिड़ा उस्ताद छो नथा पैदा थियनि? सवाल इहो आहे। ईअं सरकारी तव्हां वञो जेकॾहिं इदारनि में जेके माण्हू वेठा आहिनि, हिकिड़ो दफ़ो कचहरी पई थी त ख़बर पई त थर में जेको आहे जेके प्लांट आहिनि आरो प्लांट उहे बंदि पिया आहिनि। उन्हनि जे मथां को रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी न, कंहिं माण्हूअ जी, DC हूंदो, असिस्टेंट कमिश्नर हूंदो, चेक वञी कनि। ईअं मतिलबु मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो त असां जेकॾहिं पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी फील कयूं त शयूं बहितर थी सघनि थियूं। हाणे मां माइक ॾींदुसि मां जे पंहिंजे प्यारे दोस्त रफ़ीक मंगीअ खे। हिकिड़ो डेवलपमेंट सेक्टर जो वॾो नालो आहे रफ़ीक मंगी साहब। महिरबानी लीडर TV असांखे तव्हां मोकिलियो ॾिनो त असां पंहिंजा जेके आहिनि सो ख़्यालात शेयर कयूं। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं असां लिटरेसी ॾिसूं सिंध जी त हिन वक़्तु बि 60% आहे, ऐं उन में जेकॾहिं तव्हां शहरनि खे कढो त वञी को इहो 30 ऐं 25% ते जेको आहे सो वञी बीहंदी। त बेसिकली इहो आहे जो स्कूल नेटवर्क्स अञा असांखे वधाइणु घुरिजे ऐं लिटरेसी खे वधाइणु घुरिजे। 90 ऐं 95 100% जेको आहे सो लिटरेसी ते वञणु घुरिजे ऐं स्कूलनि जी क्वालिटी बि वधणु घुरिजे, नंबर 1। नंबर 2 इहो आहे त असांजे सिंध जे हर तालुके में, अलमोस्ट हर तालुके में या सब डिवीजन ते टेक्निकल कॉलेज जेके आहिनि सो मौजूदु आहिनि। उन्हनि खे असांखे बहितर करणु घुरिजे ऐं उन्हनि खे न सिर्फ़ु एजुकेशन बहितर करणु घुरिजे, पर उन्हनि जी जेको आहे एफिलिएशन्स या जेको आहे सो उन्हनि जो लिंकेजिस वॾियुनि कंपनीज़ सां करणु घुरिजे। ओवरसीज़ जेके आहिनि इदारा आहिनि जेके मुख़्तलिफ़ जॉब्स ॾियनि था, उन्हनि सां करणु घुरिजनि। जीअं मूंखे लास्ट टाइम हिकिड़ो मिसाल हो एंग्रो वारनि लिंक करायो आहे किया सां या ॿियनि सां। त बेसिकली इन्हनि शयुनि ते असांखे तवजो ॾियणु घुरिजे त असां बहितर जेको आहे सो कमु करे सघूं था। हाणे मां राशिद मेमून आहे। साईं महिरबानी अयूब साहब लीडर TV। माना घणे क़दुरु दोस्तनि त एजुकेशन खे पे चयो, उन ते ॻाल्हायो त उहा असांजी आहे या उन सां फ्रैक्शनली गॾु, पर मां बि एजुकेशन ते ई ॻाल्हाईंदुसि, पर उन जे हिकिड़े अहिड़े पासे खां ॿिए नुक़्ते, मुंहिंजो नुक़्ते नज़र थोरो ॿिए नमूने सां आहे त एजुकेशन ऐं सोशल ऐं पॉलिटिकल अवेयरनेस असांजी ज़रूरत आहे असांजे नौजवान जी। ॾिसो पाकिस्तान में युथ जेको आहे अधु माना 11 करोड़ आहिनि, 22 करोड़ जी आबादी आहे, त युथ जेको आहे सो 11 करोड़। त ईअं ई सिंध जो बि रेशो हूंदो ऐं उहो वॾो तादादु आहे। पर हींअर सिचुएशन कहिड़ी आहे, उहा ॿार पढ़नि था ऐं उहे अहिड़े नमूने सां था पढ़नि जो उन्हनि जी ज़हनी जेका डेवलपमेंट थी थिए, या त बुनियाद परस्ती बि उनखे जेको आहे सो ऑक्यूपाए थी करे, ऐं ॿिया अहिड़ा उहो कटल था रहनि समाज। रोबोटिक एजुकेशन आहे। त एजुकेशन त असांजो अहम आहे, एजुकेशन माना उहो हुअणु घुरिजे, पर उहा एजुकेशन जेका ॿार खे रोबोट न बनाए या क्रिटिकल थिंकिंग जेसि ताईं असां पंहिंजे ॿारनि जे ज़हननि में पैदा न कंदासीं, इनोवेटिव न हूंदा। हू था पढ़नि नौकिरीअ ताईं, त जेको पढ़नि था त बाबा हीअ डिग्री वठंदुसि ऐं नौकिरी कंदुसि ऐं मूंखे हे ॿियो कमु करिणो आहे, सोशली शादी करणी आहे ऐं करणी आहे। पर उहा क्रिटिकल थिंकिंग कीअं पैदा थींदी? उहा हे जेको पाकिस्तान में अॼुकल्ह जो नारो पिया हणनि त हिकु तइलीमी निज़ाम हुजे, इहो कीअं आहे? ग़लति आहे। असांखे हिस्ट्री कोन थी पढ़ाई वञे उन्हनि समाजनि में जिथे हिस्ट्री ऐं फिलासफ़ी सही नमूने सां ॿारनि खे पढ़ाई थी वञे, नौजवाननि खे हेठां खां वठी मथे ताईं। इहे सब्जेक्ट्स आहिनि, फ्रैक्शनली उन सां रिलेटेड ॿिया सब्जेक्ट आहिनि, ऐं पोइ ॿिया ॿियनि इल्मनि सां एक्सेस थिए थो त हू क्रिटिकल थिंकिंग ऐं इनोवेटिव ज़हन पैदा था थियनि, पाण सुवाल था कनि अंदरि में। ऐं पोइ ॾिसो असांजे समाज में साइंटिस्ट छो कोन्हनि? असां सोशल साइंटिस्ट हुजनि या नेचुरल साइंटिस्ट हुजनि, उहो छो कोन्हनि? रुगो एसि ताईं रोबोट्स छो था पैदा कयूं जेके नौकिरियूं कनि या जेको आहे, पर उन खां अॻिते छो न? माना उन डिग्रीअ खां पोइ अॻिते छा आहे, कहिड़ी दुनिया आहे, उनखे उनजी जेको आहे सो उनखे कीअं जेको आहे सो असां उहो इदराक हुजे त कीअं असां होसि ताईं पहुचूं जीअं दुनिया में ॿियनि। माना इसराइल हेतिरो मुल्क आहे, पर साइंस जी दुनिया में साइंटिस्टनि जो तादादु ऐं जेको आहे न उन्हनि जूं इजादूं, तव्हां सिंधी में सिधो सऊं चऊं त माना उहो केॾी उते रिसर्च थी थिए, त हिते असां वटि छो रुकियल आहे? असां वटि हिन समाज में, असांजे हिन मुल्क में उहा सही क़िस्म जी हिस्ट्री जो इदराक कोन्हे को, फिलासॉफिकल ज़हनत न आहे, क्रिटिकल ज़हनत न आहे, ॿारनि जे ज़हननि में सुवाल पैदा नथा थियनि, हिकिड़े ख़ासि लाइन ताईं पढ़नि था, अॻिते कोन था वधनि, ऐं उते ई
बद थी था वञनि हिकिड़े हंधि समाज में, त असांखे ओॾांहुं वञणु घुरिजे। पोइ उन में असांजो किरदारु आहे, साईं जो किरदारु आहे, साईं जो किरदारु आहे, त असां इंडिविजुअली ऐं मजबूरी तरह सां जिथे जिथे वेठा आहियूं त इन्हनि शयुनि ॾांहुं माना कोशिशि कयूं। जीअं साईं सवेर सिद्दीकी साहिबु चयो त इंडिविजुअल, त पोइ हर को पंहिंजो कमु करे ऐं इहा शइ ज़हन में रखी करे त इन शइ ॾांहुं माण्हू असां पंहिंजे समाज खे वठी वञूं, पंहिंजे नौजवान खे वठी वञूं, त जीअं असां अॻिते वधी सघूं। सो इहो, पर इन क्रिटिकल थिंकिंग में पॉलिटिकल ऐं सोशल माना अवेयरनेस ऐं उनजो इदराक बि ज़रूरी आहे। मां चाहींदुसि त तालीम सां गॾु पॉलिटिकल अवेयरनेस घुरिजे, सियासत थियणु घुरिजे नौजवान, ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं असां हिन पासे वेंदासीं, जेको माल ॿुधायो। महिरबानी साईं, हीउ ॾाढो हिकिड़ो सुठो फोरम तव्हां कन्वीन कयो आहे लीडर टीवी पारां। मूंखे लीडर टीवी में हिकु इहा ॻाल्हि चङी लॻंदी आहे त थोरो नॉन कन्वेंशनल मीडिया वांगुरु एक्ट कंदी आहे। हुन में डिफरेंट ॿ टे अहिड़नि मौक़नि ते ॾिठो आहे त रिवायती मीडिया खां हटी करे त हीअ बि हिकिड़े अहिड़े क़िस्म जो स्पॉन्टेनियसली हिकिड़ो थाट आहे, हुन ते फोरम थियो, तमामु सुठी ॻाल्हि आहे। मसइला त ज़ाहिर आहे इहो बि रैंकिंग करण बि ॾाढी ॾुखी आहे सिंध जे मसइलनि जी, छो त सभु एॾा अहम आहिनि। जीअं जिस्म जा वाइटल ऑर्गन्स हूंदा आहिनि, उहे सभु हिकु जेतिरा अहम हूंदा आहिनि। इहो चवणु त दिलि अहम आहे या किडनी अहम आहे या फेफड़ अहम आहिनि, ॾाढो ॾुखी सिलेक्शन आहे। त सभु मसइला हिक ॿिए सां अॼु जे दौर में सोसाइटी जहिड़ियूं इंटीग्रेटेड आहिनि जो हुनजा मसइला बि हिक ॿिए सां जुड़ियल था हुजनि, आइसोलेशन में हल बि नथा थी सघनि। पर जीअं त हिकिड़े मसइले जे लाइ चयो आहे त कई मसइलनि सां गॾु मूंखे जेको हिकिड़ो मसइलो सिंध जे हवाले सां वधीक प्रेसिंग लॻे थो, उहो आहे त केतिरनि ॾहाकनि खां सिंध में हिकिड़ो समाजी जेको ढांचो आहे न, जेको सोशल स्ट्रक्चर आहे, उहो जमूद में हलियो वियो आहे। ॿियूं सभई इल्स उन जूं पैदावार आहिनि। माना असां वटि एग्रेरियन सोसाइटी आहे, ज़रई बुनियाद वारी, सा बि प्रिमिटिव, उहा बि मॉडर्नाइज़ नथी थिए। न त दुनिया में एग्रो बेस्ड इंडस्ट्री एॾी ग्रो कयो आहे, एग्रीकल्चर एॾी मॉडर्नाइज़ थी विया, इंडस्ट्रियलाइज़ थी विया जो उनजो सोसाइटी जो स्ट्रक्चर ई बदिलाए थी छॾे। असां वटि प्रॉब्लम इहो आहे त ॾहाकनि खां असां ॾिसूं पिया त सिंधी समाज हिकिड़े हंधि जहिड़ो करे हिकिड़े समाजी जमूद जो शिकार थी वियो आहे। उनमें ज़ाहिर जमूद जो मक़सदु कोन्हे त समाज टोटली बीही रहियो आहे फुल स्टॉप, त ईअं न आहे, पर बाय एंड लार्ज जेका उनजी मूवमेंट आहे उहा सर्किल्स में पई थी थिए। सो मुंहिंजो पंहिंजो ओपिनियन आहे त सिंधी समाज खे स्ट्रक्चरल शिफ्ट जी ज़रूरत आहे। उहा तॾहिं ईंदी जॾहिं मीन्स ऑफ प्रोडक्शन चेंज थींदा आहिनि। उहो तॾहिं थींदो जॾहिं असां वटि सनअतकारी ऐं जेका ट्रेड एंड कामर्स आहे उन में सिंध जो माण्हू इन थिए। पोइ हाणे उहा ट्रेड एंड कामर्स ऐं सनअत सिंध जे ॻोठनि ताईं पहुचे, या सिंध जे ॻोठनि जो नौजवान या ॿिया माण्हू ट्रेड एंड कामर्स जे इलाइक़नि में वञी पंहिंजो स्पेस ठाहिनि। टिपिकली कराची जी ॻाल्हि था कयूं, सिंध में ऐं पाकिस्तान में वॾे में वॾो अहिड़ो मर्कज़ कराची आहे। त सोसाइटीअ जो स्ट्रक्चर में को शेकअप अचे त उनखां पोइ सोसाइटी सुवाल उथारींदी, सोसाइटी मसइलनि जा हल पाण ॻोल्हणु शुरू कंदी, रुॻो दरख़्वास्तूं खणी न घुमंदी, ऐं हिकिड़ो नओं डायनामिज़म सोसाइटी में इंड्यूस थींदो जेको सोसाइटीअ खे पंहिंजा रस्ता तय करण में ऐं रस्ता ॻोल्हण में सहकार कंदो। इहो जमूद टोड़ण जी ज़रूरत आहे। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी चवां, उन जे लाइ सिंध खे हिकिड़े नए क़िस्म जे पॉलिटिकल विज़न जी ज़रूरत आहे। इहो जमूद पाण मुरादो न टुटंदो। सॼे जेको असांजो पॉलिटिकल कैडर आहे उनखे जदीद दौर जे घुर्जनार हिकिड़े नए थाट प्रोसेस में वञी पंहिंजे पाण खे रिविज़िट करण जी, पंहिंजे पाण खे रीडिफाइन करण जी ज़रूरत आहे त जीअं सोसाइटी में जदीद दौर जे नवनि लाड़नि सां सिंध खे को दग मिली सघे। महिरबानी। मुंहिंजी हिकिड़ी राय आहे, उहा हीअ आहे त समाजी तौर ते असांजो चेक सिस्टम जेको आहे न उहो टोटल ख़तमु थी वियो आहे। उहो चेक सिस्टम स्कूलनि ते, उहो चेक सिस्टम म्यूनिसिपल ते, उहो चेक सिस्टम असांजो पंहिंजो ॿारनि ते, पंहिंजे घरनि ते, फैमिलीज़ ते, ख़ुदि फैमिली प्लैनिंग ते। हिकिड़ो त इहो चेक सिस्टम असांखे बहाल करिणो पवंदो। इहो क्रिटिकल माहौल लाइ, थिंकिंग लाइ बि ज़रूरी आहे। बुनियादी मसइलो तालीम आहे। उहा तालीम रवाजी स्कूलनि वारी सरकारी तालीम, उन सां अॻे सिंध जो मजमूई शऊर वधियो। हाणे ॾिसो उहा तालीम घटी आहे त अॼु शऊर घटियो आहे। इन करे उहा तालीम, ॿियो हुनरी तालीम वोकेशनल, उहे ॿ हींअर असां सेशन हिकिड़ो अटेंड करे आया आहियूं। पंहिंजो हुयो मुमताज़ बुखारी साहबु, उन में हेठि तारिक रहमान चयो त हाणे औरतूं वॾे तादाद में ऑपरेशन ऐं उन जे असर में ईंदियूं, छो त असांजे सोसाइटी जो ढांचो उन जो तवाज़न बिगड़ी वियो आहे ऐं उहो औरतुनि जे ख़िलाफ़ु आहे। उहो औरतुनि जे ख़िलाफ़ु आहे। सो मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त तालीम वधायूं
ऐं तव्हांखे आरिफ़ साहिब जेका ॻाल्हि कई त पंहिंजा वैल्यूज़ अॻे ॻाल्हि थींदी साईं कहिड़ो हाल आहे, चई न साईं कहिड़ो हाल आहे पुछंदा, हाणे चई असांजो नओं अचण सां अंकल चई ठक आहे, हिकिड़ो धकु हणी थो छॾे अंकल चई, ऐं चई उहे वैल्यूज़ ई न रहिया आहिनि। सो हिकिड़ो ख़्यालु हीअ आहे त कुझु पुराणो कुझु नओं, पर बेसिक ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, इन ते असां वरी वरी सोचूं। असां तालीम ते जेको इम्फेसिस ॾिनो न, उहो असांखे कराची जे मेमण वारो ॾियणो पवंदो। मैट्रिक ताईं तालीम वठो त तव्हांखे नो हाउ हुजे, ऐं उन खां पोइ तव्हां वञो कारोबार में, जीअं नसीर साहब चयो, जीअं ॿियनि दोस्तनि चयो, तव्हां सयात जे कम में लॻा पिया आहियो, ॿिया ॿियनि कमनि सां लॻा पिया आहिनि। भला जंगल में मोर नाचा किसने देखा, इलियास जी ख़बर कंहिंखे बि तव्हां वेठा आहियो बि ख़बर आहे? अच्छा, हेॾो कमु इहो बि थी सघे थो। उमेद जा किरणा ईअं त वॾो सिजु ठाहींदा न, किरणो किरणो मिली, अॻे फुड़ी फुड़ी तलाउ न, हाणे किरणो किरणो मिली सिजु ठहंदो न, वॾी ॻाल्हि। सलाम आहे तोखे, सलाम। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि इहा आहे त उन हुनरी तालीम मेमण छा थो करे, मैट्रिक ताईं पढ़ाए, पोइ पंहिंजो पाण अरबपति आहे, पंहिंजे ई पुट खे हिकिड़े कपिड़े जे वापारीअ वटि त हिनखे नौकर रख, 5000 पघार, सुबुह जो 7 बजे अचिजांइ, हो चाॿी थो ॾेसि, हे चाॿियूं अथई, सुबुह जो 7 बजे अचिजांइ। हो हिरियल ई न हो, हो देरि आयो, ॿाहिरि मालिक अवली बीठो, ॾिसो वरी उनजो कोऑपरेशन कीअं आहे त मालिक अवली उन खां बीठो, नौकर पोइ आयो, जीअं ई आयो ठका चमाट कयईंसि, ॿिए ॾींहुं हो 6:45 पहुतो। इहो चेक सिस्टम अथव, ठीकु, चयईसि ॿुहारी कढ। हाणे अरबपति हुन वटि हूअ गाॾी आहे 5 गोलनि वारी, कहिड़ी गाॾी आहे, ओडी गाॾी अथसि, ॿुहारी कढाईंसि। हाणे ताकिया ॻण, फलाणो कपिड़ो ई फलाणो ई फलाणो, 3 महीननि खां पोइ हुनखे चई त तुंहिंजो छोकिरो दुकानु हलाए वेंदो। चई सच, गाॾी में खईंसि, हीअ सची ॻाल्हि थो ॿुधायां, मूंखे हिकिड़े मेमण दोस्त ॿुधाई। गाॾी में खयोमांसि, चयोमांसि त अॼु शहर था घुमूं, चई वठी वियोमांसि हैदरी मार्केट, पोइ लालू खेत, पोइ क़ाइदाबाद, पोइ बंस रोड जे पुठियां जामिया किलात, पोइ क्लिफ्टन, पोइ सदर, पोइ बोरी बाज़ार। सो पोइ वरी वेठासीं आवारी टावर में। सो चई मूं जॾहिं आवारी टावर में हुनखे विहारियो न, त हो वाइड़ो थी मूंखे ॾिसे पियो, हालांकि मुंहिंजो पुटु हो, त यार हीअ बाबो हूअं मूंखे मोचड़नि में रखियो हुई, अॼु हिकिड़ो चकर। सो आवारी टावर में मूंखे चई त हाणे सॼो शहर अॼु ॾिठो, एरिया कहिड़ी वणी? चई फलाणी वणी। चई ठीकु आहे, सुभाणे उन एरिया में हलंदासीं। उते स्टेट एजेंट खे चई त मूंखे दुकान 2 कढी ॾे। शाम जो स्टेट एजेंट अरबपति हो न, त हुनजे लाइ प्रॉब्लम ई न हो। शाम जो स्टेट एजेंट हुनखे 2 दुकान कढी ॾिना, ॿिए ॾींहुं पुट खे वठी हलियो, दुकान हुन ॾिठा, हिननि दुकाननि में तूं जेका रेनोवेशन चाहे थो उहा ॿुधाए, उहा कराए, ताला बाला चाॿी हिकिड़े ॾींहुं ॾिनईसि, उहो दुकान ते वेठो। हाणे छा आहे, इहो चेक सिस्टम बि हो, पर पंहिंजे पुट जी ओनरशिप बि हुई न नसीर साहब। त हाणे जो हे पढ़ियो आहे, त हाणे हिनखे दग ते लायां वांदो न वे। इहा असांखे हर कम जे लाइ ओनरशिप ॾियणी पवंदी। हिन खां वाले साहिब ॿिया दोस्त आया आहिनि। गुलाम मुस्तफ़ा समेजो, बेसिकली उमरकोट खां हिते कमु कयां पियो सिंध असेंबली लेजिस्लेशन में। लीडरटी जी महिरबानी हिकिड़ो त साईं जेको हमेशह खां काफ़ी माण्हू चवंदा पिया अचनि, तइलीम ऐं सिहत, उन जी असीं माना ॻोठ जे हिसाब सां मालिकी कयूं न। हिकिड़ो त बोर्ड ते वेही, हिते प्रोग्रामनि में वेही चवणु ॿी ॻाल्हि आहे, ॻोठ जी मालिकी जेकॾहिं थिए, पंहिंजे नंढड़े स्कूल खे एडॉप्ट कयूं त उहा जेका आहे उहा चेंज, जेकॾहिं उनखे आऊं पंहिंजी मालिकी सम्झां, असां सभु सम्झूं डिस्पेंसरी आहे उन जी बि मालिकी हुजे, उन खे संभालण सां
पंहिंजो जीअं घर संभालूं था ईअं सम्झूं त असीं उनखे तब्दीली में आणे सघूं था। मुंहिंजो त इहो आहे तइलीम ऐं सिहत इन्हनि ॿिन्ही जे हिसाब सां। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो अब्दुल कादिर मंगरियो ऐं आउं पाण जो मुंहिंजो तालुक़ु जेको आहे उमरकोट डिस्ट्रिक्ट खां आउं पाण सहाफ़त सां जेको आहे वाबस्तगी रखां थो ऐं गुज़िरियल 8-9 सालनि खां उहो सहाफ़त में ऐं लीडर टीवी हमेशह जेको आहे हक़ ऐं सच जी ॻाल्हि कई आहे। हमेशह जेको लीडर टीवी उहा ॻाल्हि कई आहे जेका बुनियादी जेके हेठि ताईं आवाज़ु वई आहे। लीडर टीवी उहा ॻाल्हि कई आहे जेका हमेशह माण्हुनि जी जड़नि ताईं वई आहे ऐं उनखां अलावा सिंध जी आवाज़ु लीडर टीवी थी आहे। उनखां अलावा लीडर टीवी कई अहिड़ा मसइला जेके असांजी तइलीम जो हुजे, उनखां सवाइ कई अहिड़ा बुनियादी मसइला आहिनि जंहिंसां असांजो जेको सिस्टम आहे उन खां परे आहे। ऐं उमरकोट खां तालुक़ु आहे त उन हिसाब सां उमरकोट जी ॻाल्हि कंदुसि त उते तइलीम जे लिहाज़ सां फ़ुक़दान आहे। उनखां अलावा जेको सिहत आहे उहा न हुअण जे बराबरि आहे। थर जा इलाइक़ा आहिनि, थर में जेको आहे ॻोठनि जा ॻोठ जेके आहिनि उहो सिहत जे बुनियादी मसइलनि खां परे आहिनि, जंहिंजे करे जेको आहे ट्रांसपोर्टेशन कोन आहे, जंहिं करे उतां खां पहुचंदे उमरकोट ताईं 5 खां 6 कलाक लॻंदा, जंहिं करे सिहत में जेको आहे बुनियादी अहम मसइलो आहे। ॻोठनि में ऐं जेके अंदरि थर जा इलाइक़ा आहिनि जिते सिहत जा मसइला जेके आहिनि उहे हल कया वञनि, उते वॾियूं अस्पतालूं ॾिनियूं वञनि। जेके NICVD हिते शहरनि में ॾिनियूं आहिनि उन्हनि जा नंढा नंढा सेंटर जेके आहिनि उहो उते ई ॻोठनि में खोलिया वञनि त उते ई जेके बुनियादी मसइला आहिनि उहे बि हल थी सघनि। जनरल अस्पतालनि जा जेके आहिनि मसइला, ग़रीब माण्हू उहो थर जा वधीक आहिनि, तंहिं करे उते बुख ऐं इफ़लास वधीक आहे ऐं न्यूट्रिशन जो लाइ बि असांखे कमु करिणो पवंदो, छो त मौत जो राकास उते ई चवंदा आहिनि त ॿार वधीक मरंदा, तंहिं करे उते न्यूट्रिशन लाइ माउ जी सिहत लाइ बि हिकु अहम जुज़ो आहे जंहिं ते कमु करिणो पवंदो।